हाणे ॻाल्हि ॿुध जी ही मोटरसाइकिल आहे इनाम में हां हाणे ही जेको घर ॾिसी पियो न हां हिन घर में त माना ही चीज ॾिस वाए ठही पिया ही आउं चाबी रखां थो हिते ॾिस हां अचे ही चाबी हाँ। हाणे अहिड़ो ई माना वाए हुजे पर काठियूं सिर्फ़ 2 खणणियूं अथई 2 हां हा 2 काठियूं खणे ऐं हुनजी 100 रुपया एंट्री अथई ठीक है जेको खणे हाल ठीकु आहे ॾे दादी 100 बी तूं पहिरीं खणे खण तू खण वे पर ठहियल माना शर्तिया जो ठहियल ई वाए हुजे हा एतिरो टाइम न 1 मिनट जो टाइम अथई हिकिड़ी ॿ हिन में कोन इहो ग़लति कई बी तूं खणी थो ॾे 100 रुपया ॾे कट 100 रुपया तुझे मुंह थियो थियो न थियो वो धरना है ना अरे तू भी ना वो धरा ही करना वो धर छाजी है 500 रुपया तो करी दिस सही यार सानो धर भी तो सही यही दो ना अचे ही 100 जो नोट सही बस ठीक है जे करे मु खटियो तो वरी मुखे 200 मोटरसाइकिल चाबी तो केदी तो चाबी पया ना ये 200 जी वठी ये छुट्टा भाई मोटरसाइकिल माना तो मिलंदो हलिया ओ टोपला हलिया रवे जे करे हारा मत हारा तो 100 जो छुट्टो ना 100 वापस पहुंची ना वापस कोन दे 100 का छुट्टी बस फकत काठियूं 2 खणियूं दई मैं काठी जो के खाणो टाइम 1 मिनट दई हां बकरी ई छाए ई वे कोन दो थे नी हां तू करे दिखाए साईं हां तू करे दिखा न न त हां सुमायो न भाग था सुमाया झट में आउ त करे दिखाई वरी 100 रुपया दियो या बस ना जको वन नहीं सी करे तो 100 रुपया हलिया त 100 रुपया कोने बाबू देना त करे 100 रुपया न पैसा का थोड़ी दिन होई पैसा का सवाल ना 100 रुपया भी हां